याक़िमिस्सलात वअमुर बिलमारूफ वन्हा अनिल मुनकर वस्बिर अला मा असाबक इन्न ज़ालिक मिन अज़्मिल उमूर। सूरत लुक़मान जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं पिया। अॼु आयत नंबर 17 आहे। हिन आयत में लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे 4 ॻाल्हियूं सेखारियूं, 4 ॿियूं ॻाल्हियूं। पहिरीं ॻाल्हि त असां पढ़ी आयासीं त पुट अलाह सां शिरक न कजांइ, ऐं ॿियूं अलाह जे बारे में त जेकॾहिं राईअ जे ज़र्रे बराबरि तव्हां ज़मीन में या आसमाननि में काई नेकी कयो था, अलाह ताला क़यामत वारे ॾींहुं उनखे तव्हांजे साम्हूं पेश कंदो। ऐं ॿी ॻाल्हि त इहे सिर्फ़ु पाण जी हद ते न आहिनि त असां पढ़ियोसीं ॿुधोसीं, असांजे मथां इहो लाज़िम आहे त पंहिंजे औलाद खे बि इन शइ जी तरबियत ॾियूं, पंहिंजी औलाद खे बि इहे शयूं जेके असां क़ुर मजीद में पढ़ूं था इहे सम्झायूं, पंहिंजी औलाद सां कचहरी कयूं, हाल अहिवाल वठूं। इहो वालदेन जे मथां लाज़िम आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। पंहिंजी औलाद खे अक़ीदो सेखारे, पंहिंजी औलाद खे मुआशरती अदब आहिनि जेके असां हिन सूरह लुक़मान में पढ़ूं था, इहे सेखारे लाज़मी आहे उनजे मथां। त पहिरीं शइ हिन आयत में फरमायो, या बुनैया, ए मुंहिंजा पुट, अक़िमिस्सलात, नमाज़ क़ाइमु कयो। ऐं मुंहिंजा पुट, पहिरियों दावत तौहीद, शिरक खां तौबा, ॿिए नंबर ते अलाह जो तारुफ़, ऐं 3 नंबर ते नमाज़ क़ाइमु कयो। नमाज़ कीअं पढ़णी आहे? फरमायो हाफ़िज़ इब्न कसीर रहमहुल्लाह लिखनि था, बिहुदूदिहा व फ़ुरूज़िहा व औक़ातिहा। त नमाज़ खे उनजी हदुनि में रही करे पढ़णो आहे। जंहिं हद, जेका लिमिट, जेका शइ शरीयत तालीम ॾिनी आहे, शरीयत सेखारी आहे, उहा नमाज़ जी हद आहे। मिसाल तौर ते नमाज़ जी हद छा आहे? इशा जी नमाज़ जी हद छा आहे? 4 रकात। असां 5 नथा पढ़ी सघूं, 3 नथा पढ़ी सघूं। शरीयत हिकिड़ी हद क़ाइमु कई। सजदा घणा आहिनि? 2 हर रकात जे अंदरि। असां 3 नथा करे सघूं, 1 नथा करे सघूं। इहा हद आहे नमाज़ जी। व फ़ुरूज़िहा, ऐं नमाज़ जे अंदरि जेके शयूं तव्हांजे मथां फ़र्ज़ आहिनि उन्हनि फ़र्ज़नि खे मुकमल तौर ते अदा कयो। क़याम, रुकू, सजदो, तशहुद, इहे सभु शयूं क़याम खां बाद में उथणु, जेके बि फ़ुरूज़ आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते ऐं सही तौर ते अदा करणु। वाउक़ातिहा, ऐं नमाज़ खे उनजे वक़्त ते अदा करणु। इहे सभु शयूं अक़िमिस्सलात में दाख़िल आहिनि। त नमाज़ क़ाइमु करणु इनखे चइबो आहे। जेकॾहिं नमाज़ जी हद नथो रखे त नमाज़ उन क़ाइमु न कई, नमाज़ जा अरकान सही नथो पढ़े त नमाज़ उन क़ाइमु न कई, नमाज़ खे उनजे वक़्त ते न पढ़ई तॾहिं बि उन नमाज़ क़ाइमु न कई। इहे 3 शयूं नमाज़ जी क़ाइमु जे, जेको असां चवंदा आहियूं नमाज़ क़ाइमु कर, त नमाज़ क़ाइमु जे अंदरि 3 शयूं लाज़मी आहिनि। असांजे मुआशिरे में तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा माण्हू आहिनि जेके चवनि था 2 मिंट बीह त मां नमाज़ पढ़ी अचां। 2 मिंट बीह, ऐं वाक़िअतनि 2 मिंटनि में पढ़नि था, 3 मिंटनि में, 4 मिंटनि में। स्टेपलाइज़र बि 3 मिंटनि में पोइ तो जेको आहे स्टार्ट थिए, पर हिन जी नमाज़ अॻ में थी पूरी थी वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नमाज़ सां मज़ाक़ न कयो। नमाज़ अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़र्ज़ु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं इंसानु बीठो आहे। फ़इनल मुसल्ली युनाजी रब्बहू, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नमाज़ी अल्लाह सां हम कलाम हूंदो आहे। रब्बुल आलमीन जे साम्हूं बीठा आहियो। अल इहसान अन तअबुदल्लाह कअन्नका तराहू फ़इन लम तकुन तराहू फ़इन्नहू यराक। फरमायो इबादत जे अंदरि एहसान इहो आहे, इबादत ईअं कयो ॼणो अल्लाह खे पंहिंजे साम्हूं था ॾिसो। नमाज़ का मामूली शइ न आहे, अल्लाह खे ॼण पंहिंजे साम्हूं था ॾिसो। फरमायो जेकॾहिं इहा कैफ़ियत पैदा नथी थिए फ़इन्नहू यराक, त पोइ इहो यकीन लाज़मी कयो त रब तव्हांखे ॾिसे थो। दुनिया जे कंहिं वॾेरे जे साम्हूं, कोर्ट जे अंदरि जज जे साम्हूं केॾे अदब अख़लाक सां असां बीठा हूंदा आहियूं, पर नमाज़ जो जॾहिं मसइलो अचे थो, नमाज़ जो वारो अचे थो, असांखे भॼ डुक लॻी वई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अला उख़बिरुकुम बिअस्वइ सरक़ति अल्लज़ी यसरिक़ु मिन सलाती। फरमायो त तव्हांखे चोर त घणा आहिनि, सभई चोर बुरा आहिनि। कोई माण्हुनि जो माल चोरी करे थो, कोई इज़तुनि ते हमला करे थो, सभु चोर आहिनि। पर फरमायो सभ खां ख़राब तरीन ऐं बदतरीन चोर कहिड़ो आहे? अल्लज़ी यसरिक़ु मिन सलातिही। फरमायो जेको पंहिंजी नमाज़ में चोरी करे थो, नमाज़ जो चोर आहे। साहबा इकराम पुछियो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नमाज़ जो चोर कहिड़ो आहे?
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लज़ी ला युतिम्मु रुकूअहा वला सुजूदहा, जेको न निमाज़ जे अंदरि रुकू मुकम्मल करे न निमाज़ जे अंदरि सजदो मुकम्मल करे, इहो निमाज़ जो चोर आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॿी हदीस सुनन अबी दाऊद जे अंदरि ग़ालिबन या सुनन तिरमिज़ी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तुजज़िउ सलातु रजुल हत्ता युक़ीम ज़हरहु फी रुकूइही व सुजूदिही, फरमायो उन शख़्स जी निमाज़ उन वक़्त ताईं क़ाबिल क़बूल ई न आहे, उन शख़्स जी निमाज़ क़ाबिल क़बूल ई न आहे जेको शख़्स रुकू जे अंदरि ऐं सजदे जे अंदरि पंहिंजी चेल खे सिधो नथो रखे, चेल झुकी न आहे रुकू जे अंदरि वरी उथी वियो, मस उते बीठो ई न आहे वरी सजदे में धड़ाम किरी पियो, वरी हिकिड़े सजदे खां वठी करे वरी ॿिए सजदे ताईं ख़बर ई न पई। छा आहे? पेशानी टेकणी आहे। खोड़ सारा माण्हुनि जो इहो बि मामिलो आहे त पेशानी टेकणी आहे। अॼु अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस असां सम्झी छॾियूं बसि, जेकॾहिं इहा हदीस सम्झी यादि त इंशा अल्लाह ताला असांखे कम अज़ कम सजदे करण जो तरीक़ो अची वेंदो। खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे सजदो करण बि नथो अचे। सही बुखारी, सही मुस्लिम, सुनन नसाई, सुनन तिरमिज़ी, सुनन अबी दाऊद ऐं सुनन इब्न माजा, मुस्नद अहमद, हदीस जी 7 किताबुनि में इहा हदीस मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमिरतु अन अस्जुद अला सबअति आज़ुमिन, मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे त मां 7 हॾियुनि ते सजदो कयां। घणनि ते? 7 हॾियुनि ते सजदो थींदो तॾहिं वञी सजदो मुकमल थींदो। इहो मसइलो आहे। हदीस जी 7 किताबूं, इन खां अलावा ॿियनि में बि हूंदा, हदीस इहा हूंदी। नबी सल्लल्लाहु छा फरमायो त मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त मां 7 हॾियुनि ते सजदो कयां। 7 हॾियुनि ते, उहे 7 कहिड़ियूं आहिनि हॾियूं? नबी फरमायो अलल जबह ते, नबी पंहिंजी पेशानी तरफ़ इशारो कयो। वा अशार बियदी इला अनफी, फरमायो पेशानी ऐं नक हिकिड़ी शइ आहे, पेशानी ऐं नक हिकिड़ी हॾी। फरमायो वल यदैन व रुकबतैन व अतराफ़ल क़दमैन, हिन ॿिन्ही हथनि खे मुकम्मल तौर ते ज़मीन ते मथां टेकणो आहे। जेसीं ताईं नक पेशानी ज़मीन ते लॻी वई, ॿई हथ मुकम्मल तौर ते ज़मीन ते लॻी विया, 3 हॾियूं थी वयूं। हथनि जे अंदरि हॾियूं आहिनि, 3 हॾियूं थी वयूं। ऐं फरमायो ॿई गोॾा मुकम्मल तौर ते ज़मीन सां लॻल हुजनि। वा अतराफ़ल क़दमैन, ऐं पेरनि जूं आङुरियूं, पेरनि जी आङुरियुनि जा जेके अॻियां हिसा आहिनि इहे सभिनी आङुरियुनि जा मुकम्मल तौर ते ज़मीन ते लॻल हुजनि। पेशानी बि, नक बि, ॿई हथ बि, ॿई गोॾा बि ऐं ॿिन्ही पेरनि जूं आङुरियूं बि मुकम्मल तौर ते ज़मीन ते लॻियूं। उते इत्मिनान हासिलु कयूं, तसल्ली हासिलु कयूं, उन खां बाद में तव्हांजो वञी करे सजदो मुकम्मल थियो। त इहो सजदे जी तारीफ़ आहे त निमाज़ पढ़िजे, निमाज़ जो चोर न थिजे, निमाज़ क़ाइमु कयो। ऐं मुंहिंजा पुट निमाज़ क़ाइमु कर। ऐं ॿियो फरमायो औक़ातिहा, निमाज़ खे उन जे वक़्त ते पढ़ो, वक़्त ते पढ़णु निमाज़ लाज़िम आहे। फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन, निमाज़नि जे लाइ वेल आहे, निमाज़नि जे लाइ वेल जहन्नुम जी वादी आहे, हलाकत आहे, बर्बादी आहे। कहिड़नि माण्हुनि जे लाइ? निमाज़नि जे लाइ। कहिड़ा निमाज़ी? फरमायो अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, जेके पंहिंजी निमाज़ुनि में सुस्ती कनि था। सुस्ती हाणे था पढ़ूं, झटि रखी था पढ़ूं, हा शरीयत में आसानी आहे, ख़ैर आहे। फरमायो जेके निमाज़ुनि में सुस्ती कनि था, अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन। ऐं फरमायो ॿिया निमाज़ी जेके ॾेखाव ख़ातिर निमाज़ूं पढ़नि था, ॾेखाव ख़ातिर। सुस्ती छा आहे? नबी साहब फरमायो त मुनाफ़िक़ जी निमाज़ छा आहे? मुनाफ़िक़ जी निमाज़ इहा आहे त वेठो हूंदो इंतज़ारु करे करे करे, हाणे ॾिसंदो त सिज लहण वारो आहे, वठी भॼंदो त निमाज़ पढ़णी आहे। फनकर अरबन, फरमायो 4 वञी करे, पैगंबर जी हदीस आहे, नबी साहब फरमायो फनकर अरबन, 4 वञी करे ठोंगा हणंदो, 4 वञी करे ठोंगा हणंदो। ला यज़कुरुल्लाह अज़्ज़ व जल्ल फीहा इल्ला क़लीला, अल्लाह जो ज़िक्र तमामु थोरो कंदो। त निमाज़ पढ़े त फरमायो या बुनैया अक़िमिस सलात, ऐं मुंहिंजा पुट निमाज़ मुकम्मल कर, उनखे अरकान, उनजो रुकू, उनजो सजदो, उनजे औक़ात जो मुकम्मल तौर ते ख़्यालु रखो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद खे सम्झण ऐं इहे पंहिंजे औलाद खे नसीहतूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। निमाज़ क़ाइमु करणु ऐं निमाज़ जे औक़ात जो, निमाज़ जे अरकाननि जो ख़्यालु रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।